वो तो पाण ख़बर न आहे, वो तो ख़ान साहब ई या इस्टेब्लिशमेंट ॿुधाए सघे थी त बंदि कमरनि में छा गुफ्तगू थी जनरल बाजवा ऐं इमरान ख़ान साहब जी या जेके बि मिलंदा रहिया या उन वक़्तु जेका बि इस्टेब्लिशमेंट हुई। लेकिन ॻाल्हि इहा आहे त खुलेआम बि थियो हिकिड़े ज़माने में त जॾहिं इस्टेब्लिशमेंट चीफ हुआ जनरल परवेज़ मुशर्रफ साहब, उहो बि हिकिड़े ज़माने में जॾहिं टेक ओवर कयूं त हुननि चयो त ॿई धुरियूं जेके आहिनि हुन महिल PTI जी एतिरी हैसियत कोन हुई सियासी तरह, पर जनरल मुशर्रफ बि नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी खे करप्ट करार ॾींदो रहियो ऐं उन्हनि ते मुख़्तलिफ़ केसिस ऐं पोइ सभु कुझु डिघी दास्तान आहे। इन खां अलावा बि हिकिड़ो ज़ाहिर आहे सम्झ में ईंदो हो त हिकिड़ो नैरेटिव बिल्टअप थिए पियो, हिकिड़ो बयानियो बिल्टअप थिए पियो त हीअ ॿई धुरियूं जेके आहिनि ऐं जेके कन्वेंशनल ॿियूं क़ुवतूं बि आहिनि ANP MQM, हे सभिनी ते बि हिकिड़ो जई आहे, हिन ते हिकिड़ो इल्ज़ाम लॻंदो रहियो त उन महिल बि इहा वॾी डिस्कशन थींदी त भई अगरि सियासतदान सभु करप्ट आहिनि या हिननि खे पेंट कयो पियो वञे त हीअ जेके आहिनि हुननि जो मतिलबु करप्शन या हिन सभु मामलनि में इन्वॉल्व आहिनि त पोइ केरु मुल्क हलाए, त इहो तासुर हूंदो त हिननि जे पोयां बि को ॻुझा हथ आहिनि जेको हीअ सॼी हिकिड़ी कंपेन ड्रॉ थिए थी हिननि जे लाइ। हाणे ईअं बि न आहे त हीअ बेबुनियाद ॻाल्हियूं हुयूं, करप्शन त असांजे मुल्क में थी आहे ऐं सिविलियन चाहे सिविलियन दौर हुजनि या गैर सिविलियन दौर हुजनि, करप्शन त असां वटि कॾहिं बि ख़तमु न थी आहे। त इमरान ख़ान इन ई नैरेटिव ते उभरी आहे पाण खे आंदो ऐं पेश कयो अवाम जे साम्हूं बि ऐं इस्टेब्लिशमेंट जे साम्हूं बि। सर पोइ आऊं आहियां थर्ड फोर्स जेको हिननि सभिनी खां जेको आहे मुंहिंजा हथ साफ़ आहिनि ऐं आऊं करप्ट आहियां ऐं आऊं तमामु ज़बरदस्त आहियां। अवाम में जॾहिं मक़बूलियत मिले आहे सो मिले आहे, पर इस्टेब्लिशमेंट में इहा क़बूलियत पहिरीं मिली वई ऐं इहो ई सबबु आहे त जॾहिं इमरान ख़ान जो हथु झलियो वियो ऐं पोइ मीनारे पाकिस्तान ते हिकिड़ो वॾो जलसो थियो, पोइ माण्हुनि में हाणे इमरान ख़ान हिकिड़ी रियलिटी आहे। ऐं मूंखे कल्ह टियों ॾींहुं इमरान ख़ान साहब के इंटरव्यू में पॾई ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू में इमरान ख़ान साहब चयो तो मुझे न कल इस्टेब्लिशमेंट की ज़रूरत थी ना आज है। वाह साईं वाह, आज तो ठीक है लेकिन कल नहीं थी, ये थोड़ो सवायो थी वियो। लेकिन बहरहाल ख़ान साहब चवनि था त मूंखे न कल्ह ज़रूरत हुई इस्टेब्लिशमेंट जी, अॼु आहे। जी हा। सो ॻाल्हि इहा आहे त पोइ ख़ान साहब बतदरीज वेंदा विया ऐं ज़ाहिर आहे हिननि खे इहो एक्सेप्टेंस इन ई मैरिट ते मिली इमरान ख़ान खे इस्टेब्लिशमेंट वटि त ॿियूं धुरियूं शायदि ओतिरियूं साफ़ न आहिनि किरदार ऐं करप्शन जे हवाले सां। अवामी बि जेको आहे त पोइ हीअ हिकिड़ो परसेप्शन जेको डेवलप थियो पियो त यार कोई करप्शन ख़तमु थिए त पोइ इमरान ख़ान साहब विच में आया त बंदा हाज़िर आहे। हाणे लेकिन ख़ान साहब जी जेका सिचुएशन आहे, ॾिसो न, मूं तव्हांखे कई दफ़े इहा ॻाल्हि कई आहे, वरी हिकिड़ो दफ़ो नंढी मुख़्तसर ॻाल्हि वजाए थो छॾियां त हीअ पहिरियों दफ़ो आहे मुल्क की तारीख़ में त साॻी इस्टेब्लिशमेंट जी क़यादत जे हूंदे पसंदि ऐं नापसंदि मटिजी वई हुजे। असां वटि इहो थींदो रहियो आहे त हिकिड़ी इस्टेब्लिशमेंट जी क़यादत रहंदी आहे, उहा हिकिड़ी धुर सां न ठहंदी आहे। जी हा। पोइ क़यादत हली वेंदी आहे, इस्टेब्लिशमेंट जी ॿी क़यादत ईंदी आहे, वरी हुन सां ठाह थियणु शुरू थींदो आहे। हीउ बाजवा साहब ही 6 साल पहिरीं हुआ जॾहिं इमरान ख़ान आयो, न आयो मतिलबु जॾहिं नवाज़ शरीफ़ ऐं हीउ सॼो किसो थियो ऐं अॼु ताईं उहे ई आहिनि। लेकिन विच में चॉइसिस जेके आहिनि, अगरि मञी वठिजे त इमरान ख़ान जे मामले में इस्टेब्लिशमेंट अणधुरी बि थी वई आहे, तॾहिं बहरहाल नो कॉन्फिडेंस थियणु ॾियणु ऐं हीउ सभु कुझु जेको थियो ऐं जेका हुकूमत जी तब्दीली थी जंहिंखे इमरान ख़ान रिजीम चेंज चए थो, ज़ाहिर आहे अगरि इस्टेब्लिशमेंट इमरान ख़ान सां गॾोगॾु बीठी हुजे आहे त नामुमकिन हो त हुकूमत चेंज थिए। सो हीउ पहिरियों दफ़ो आहे त इस्टेब्लिशमेंट क़यादत साॻी हूंदे सियासी चॉइसिस मटिजी वई। इमरान ख़ान खे उहो ॾुख त आहे। जी हा।